अस्सलाम वालेकुम संगत उम्मीद है सब खैर से हूंदा, सब ठीक हूंदो। वॾी महिरबानी तमामु संगत जी जेके मुंहिंजे यूट्यूब चैनल खे वॉच कनि था। सभिनी दोस्तनि खे भलीकार। तमामु नए ॾिसंदड़नि खे, नए दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे प्रेस कयो। वॾी महिरबानी संगत। दोस्तों ही आहे रोड हिते हैया इंदलस जो आबादी जो ॾाढो साफ़ सुथरो रोड, सावा के सावा का वण बीठा आहिनि। लुटे थो ॾाढो ॾिसण बता उस्ताद, मूंखे बि जगह ॾिजाए महिरबानी। हींअर स्कूल जो टाइम आहे दोस्तों, ट्रैफिक ॾाढो रोडनि ते जाम लॻो पियो आहे। मोकल थी वई आहे स्कूल जी त ज़्यादातर हाणे ट्रैफिक जाम ई मिलंदो, सभु रोड फुल हूंदा। छो जो हींअर जेको आहे त ॿारनि खे खणण अचनि था, शॉर्टकट था हणूं दोस्तों। सिधो हलंदासीं त रोड जाम हूंदो, पर स्कूल बि आहे। पाण निकिरूं था हितां विचूं। अदा अचु न मिठा, अदा भाउ निकिरंदो त मां वेंदुमि न, तूं हारून थो हाणे मुंहिंजे पोयां। थोरो बि सब्र कोन्हे की गाॾी बीठी आहे, ॾिसे थो इशारो ॾिनल आहे त हू निकिरे त असां निकिरंदासीं। जॻह न हूंदी त काॾो निकिरंदासीं। पर माण्हुनि खे जेको एॾी तकड़ आहे, थोरो बि सब्र कोन्हे। हे शॉर्ट रस्तो सही आहे दोस्तों। बेसिकली परियों जेके स्कूल आहिनि, स्कूलनि जे करे जेको आहे सॼो रोड बंदि हूंदो आहे। हे पाण अची वियासीं फिरी हिन में तरीक़ मदीना ते। तरीक़ चवंदा आहिनि अरबीअ में रोड खे। हे पाण रोड ते पहुची वियासीं। या अल्लाह ख़ैर, हे मेन रोड आहे। अदा भा बेटा ड्राइवर आहियां, ईअं तो सट हणे लॻे कोई गाड़ी टच थिए। इशारो त ॾिसनि ई नथा, अंधा आहिनि, अखियूं हूंदे बि अंधा आहिनि। न गाॾी जो हिननि खे अंदाज़ो आहे त गाॾी हितां निकिरंदी या न निकिरंदी, स्पीड में छिकियो ईंदसि। जो हिननि खे मसलो न आहे, मसलो हिननि जी त इंश्योरेंस गाॾियूं आहिनि, उहो त इशू थींदो आहे। पर ड्राइवर जेको अची वियासीं तारीख़ मदीना ते। जेको तमामु घणो जाम आहे, काफ़ी रोड डिघो आहे त सॼो होसीं ताईं इशारे ताईं जाम आहे। हितां जो दोस्तों निज़ाम ईअं आहे त साम्हूं कैमराऊं लॻल नंढियूं वॾियूं, इहे जेके आहिनि त गाॾियुनि जो इंश्योरेंस न आहे, उनजो पाण ई मुखालफ़ो अची वेंदो, चालान अची वेंदो। ऐं गाॾीअ जेके आहिनि ॿियूं काग़ज़ात जेके शार्ट आहिनि, फास न आहे थियल, स्टिकर न आहे मथां लॻल, हे उन्हनि जा कैमरा आहिनि।
होरियां भा होरियां हिते सऊदी में दोस्तो अहिड़ो सुठो निज़ाम आहे इहो असांजे पाकिस्तान वांगुरु न आहे त रोड ते बुक खई बीठो आहे ट्रैफिक वारो उन जे लाइ त ड्यूटीअ ते निकिरणु ईअं सम्झे जीअं चवंदा नी ईद अथसि ॿाहिरि निकिरंदो त रिश्वत वठियूं ईंदो ख़बर बि अथसि त रिश्वत ग़लति आहे कंहिं ॿिए खे परेशान न कजे लेकिन असांजे मुल्क जो निज़ाम पाण इंसान अॼोके दौर में हर शइ सम्झे थो त हीअ शइ मां जेको कयां थो ग़लति थो कयां रिश्वत छा लाइ वठां ॿिए खां पैसा छो वठां जॾहिं त मूंखे नौकिरी मिलियल आहे ॾाढी सुठी ऐं अॼोके दौर में त तनख़्वाहूं बि ॾाढी भलियूं आहिनि उन जे बावजूद बि जेकॾहिं 50 100 10 20 नथा छॾनि कंहिंखे बि हरू भरू बेगुनाह तंग करणु माण्हुनि खे हिते बि निज़ाम आहे न कॾहिं बि असांखे या कंहिंखे बि ट्रैफिक वारे छा ॿिए कंहिं कारे पुलिस वारे बि जीअं चवंदा आहिनि छुड़तो चवंदा आहिनि उन बि इशारो न ॾिनो कॾहिं असांखे झेलियो कोन्हे असांजे पंहिंजे पाकिस्तान में रोडनि ते बीठा आहिनि मोटरसाइकिल वारा अचे थो त ॾे हेलमेट कोन्हे कागज़ कोन्हे जे हूंदा त पोइ बि चवंदा चांहि जा पैसा त ॾे अड़े चिब थुक चांहि जा पैसा हुतां खां वठे थो तूं तनख़्वाह थो वठे लख सवा तुंहिंजी तनख़्वाह आहे तूं 10 रुपया बि हमें ग़रीब खां फुरे थो चांहि जे नाले ते त इन खां